घोटकी जिले काउंसिल के चेयरमैन सरदार हाजी खान महर मुख्तलिफ गोठन में तरक्याती स्कीमन जो इफ्तिताह किया। इन मौके ते ॻाल्हाईंदे संस चवण तो महर ग्रुप जो को इत्तेहादी पीपी में न पियो वञे सिर्फ वाविल आहे। सिंध सरकार घोटकी जिले काउंसिल जूं केतिरियूं स्कीमूं रोके छॾियूं आहिनि। घोटकी जी तबाही जो ज़िम्मेवार म्यूनिसिपल कामरा ऐं पब्लिक हेल्थ आहे। हाजी खान महर घोटकी जे मुख्तलिफ यूसीस अलीबाग, यूसी चंगलानी, यूसी हुसैन बेली समेत मुख्तलिफ यूसीन में सीसी ब्लॉक ऐं ड्रेनेज जे सिस्टम जे नालनि जो इफ्तिताह कियो। जिले चेयरमैन जिले काउंसिल ऑफिस अंदर 300 खां मथे ग़रीब ऐं मिस्किन औरतुनि में सिलाई मशीनूं पिणु विरायूं। हुसैन बेली में ज़ाहिद घोटो जे कारण गॾिजाणी में शिरकत बाद मीडिया सां ॻाल्हाईंदे हुन चयो त महर ग्रुप हमेशह घोटकी जे अवाम जी भरपूर ख़िदमत कई आहे। अवाम सां उन्हनि जो पंहिंजा पारो रिश्तो आहे। आम जा कम रोकींदा वॾी ज़्यादती कई अथऊं। डिस्ट्रिक्ट काउंसिल जा 31 करोड़ खां वधीक रुपया पैसा पिया आहिनि, जंहिंजो असांखे तक़रीबन पेमेंटां बि करणियूं आहिनि। ठेकेदारनि जा कम रोकिया पिया आहिनि, बिल माण्हुनि जो रोकियल आहिनि। और जेका वॾे लेवल ते हिकिड़ी ज़्यादती आहे, इहे जेके हिते ऑफिसरशाही जे ज़रिए कमु कराइनि था, इहे आवाम जो एक्चुअली नुक़सानु करनि था ऐं गॾु गॾु जेको आहे पीओस पार्टी जो बि नुक़सानु करनि था। कुझु ॻाल्हियूं ॿुधियूं आहिनि मां बि मीडिया जे थ्रू, त भई ॻाल्हियूं हलनि थियूं पियूं, पर मां सम्झां थो त कुझु न्यूज़ वारनि खे एक्स्ट्रा हाईलाइट कयो। अहिड़ी ॻाल्हि आहे कोन। जॾहिं पाण को प्रोग्राम थींदो त सॼी घोटकी जा आवाम ॾिसंदी, सभु माण्हू ॾिसंदा। बाक़ी दोस्त जेके जिते आहिनि उते ई आहिनि, कंहिं माण्हू खे घबराइण जी का ज़रूरत न आहे। इंशाल्लाह सभई दोस्त महर ग्रुप खे कोई बि न छॾींदो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।